कोटड़ी मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जे रिपोर्टर हसनैन अली सुमरो मूजिबि सिंध जे बहितरीन शाइर उस्ताद असगर सेताई जी ॿी वरसी बज़्म ग़ालिब मलकाड़ी ईमान आर्ट्स काउंसिल ऐं सगा कोटड़ी जे गॾियल सहकार सां ॿी वरसी तक़रीब शाइर लेखक महबूब सिंधी जी सदारत में थी गुज़री। हुसैन सारंग, अली गुल चांडियो, फतह साले, काके पोटो, गज़नफ़र सोलंकी, अब्दुल सत्तार भुट्टो, ज़ुल्फ़कार हालार सूमरो मेहमाननि में शामिल हुआ। शुरूआत नात ख़्वां अब्दुल अज़ीज़ जलबाणी सां अब्दुल लतीफ़ भिटाई जी वाई सां कई। आजियाणो मिस्री जमाली ॾिनो। सदारत ख़िताब कंदे लेखक महबूब सिंधी चयो त असगर सेताई पंहिंजी शाइरी में सिंध खे ॻायो आहे। संदसि फ़िक्र में क़ौमी ॿधी ऐं एकी जी ॻाल्हि मिले थी। हुन सिंधी अदब जे झोल में 4 शाइरी जा मजमुआ ॾिना। हू सिंध दोस्त शाइर हो। शाइर गज़नफ़र सोलंकी चयो त बाबा सिंध जो आशिक़ हो। हुन सदाईं धरतीअ जे सुख लाइ लिखियो ऐं असांखे बि सिंध सां मोहबत जो दर्स ॾिनो। सगा अॻवान अब्दुल सत्तार भुट्टो चयो त असगर सेताई उस्तादुल शुअरा शाइर हो। हुन खोड़ सारा शागिर्द पैदा कया। अली गुल चांडियो चयो त असगर सेताई शफ़ीक़ इंसान हो जंहिंजी सोबत में मूंखे उत्साह मिलियो। मूं लिखणु शुरू कयो। अब्दुल फ़ताह काके पोटो चयो त असगर मज़ाहमत ऐं रोमानवियत जो वॾो शाइर हो। ज़ुल्फ़कार हालार सुमरे चयो त असगर सेताई हिकु शाइर सां गॾु मौसीक़ार बि हो। वरसी तक़रीब में शाइरनि, अदीबनि, लेखकनि असगर गाॾई, मिस्री जमाली, मुदस्सिर सेताई, इशफ़ाक़ जामरी, मुज़म्मल हैदरी, अब्दुल लतीफ़ बबर, काज़िम हुसैन चांडियो, अक्सीर सोलंकी, हसनैन सुमरो, मोहम्मद रमज़ान लाहौती, मुख्तियार अहमद लुंड समेत ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। आख़िर में फ़नकारनि प्यार अली प्यार, मज़हर चांडियो, सदाम हुसैन राजपर, उस्ताद नियाज़ हुसैन ख़ासकेली, मोहम्मद सुलेमान जुणेजो, असगर सेताई जा कलाम ॻाए दाद वरितो। कारवाई ज़ुल्फ़कार अली हालार हलाई।